एसपी शहीद बेनज़ीराबाद जमाल शाह भरिसां औरत नाज़िया सोलंकी बाबति मीडिया में हलंदड़ ख़बरुनि जो नोटिस वरितो वियो आहे। एसएसपी सुमेर नूर चन्ना डीएसपी काज़ी अहमद खां इंक्वायरी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। एसएसपी शहीद बेनज़ीराबाद पुलिस खे नारी खे तहवील में वठी तहफ़ुज़ मुहैया कंदे दारुल अमान मुंतक़िल करण जो हुक्म ॾिनो आहे। एसएसपी शहीद बेनज़ीराबाद जमाल शाह भरिसां औरत नाज़िया सोलंकी बाबति मीडिया में हलंदड़ ख़बरुनि जो नोटिस वरितो आहे। एसएसपी सुमेर नूर चन्ना डीएसपी काज़ी अहमद खां इंक्वायरी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। एसएसपी शहीद बेनज़ीराबाद पुलिस खे नारीअ खे तहवील में वठी तहफ़ुज़ मुहैया कंदे दारुल अमान मुंतक़िल करण जो हुक्म ॾिनो आहे। एसएसपी शहीद बेनज़ीराबाद जमाल शाह भरिसां औरत नाज़िया सोलंकी बाबति मीडिया में हलंदड़ ख़बरुनि जो नोटिस वरितो आहे। एसएसपी सुमेर नूर चन्ना डीएसपी काज़ी अहमद खां इंक्वायरी रिपोर्ट तलब करे वरिती आहे। एसएसपी शहीद बेनज़ीराबाद पुलिस खे नारीअ खे तहवील में वठी तहफ़ुज़ मुहैया कंदे दारुल अमान मुंतक़िल करण जो हुक्म ॾिनो आहे।